सारे मक्के जे मुशरिक जे बुत जे अंदर जिन वञी ॻाल्हायो आहे त मोहम्मद कूड़ थो चवे, नबूअत नाहे, रिसालत नाहे, जिन ॻाल्हायो आहे। जंहिंते उन बुत जे मालिक सारे मक्के वारनि खे दावत ॾिनी आहे। अॼु मुंहिंजो मोहम्मद करीम बि वञी रहियो आहे। अॼु सारा दुश्मन बि गॾु थिया आहिनि। अॼु वरी उहो जिन ॻाल्हाईंदो। जेकॾहिं महबूब जे साम्हूं उन कूड़ी शाहिदी ॾिनी, जिन ॻाल्हायो, त पोइ असांजो दुनिया में जीअण छाजो, असांजी मुस्लमानी छाजी, असांजो कलमो पढ़ण छाजो। बाबा पोइ तुंहिंजी हैबत, तुंहिंजी ताक़त, तुंहिंजी मुस्लमानी छाजी। उन जिन चयो बच्चा फिक्र न कयो, मोहम्मद मुस्तफा जो मां गुलाम आहियां। पंहिंजो सिर कटाईंदुसि पर नामूस से रिसालत जी हिफ़ाज़त कंदुसि। मोहम्मद मुस्तफा जे इज़्ज़त जो तहफ़ुज़ मां कंदुसि। बच्चा तव्हां दिलगीर न थियो, ओ पुटड़ा, ओ मुस्तफा जा आशिक जिन्नो, दिलगीर न थियो। अॼु मां पंहिंजे दिल पर मोहम्मद जे तरफ़ां हिमायत में निकिरां थो। सुभान अल्लाह। मिठा मुस्तफा जा आशिक जिन भी अथई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, जेॾीमहिल सारे मक्के जा मुशरिक गॾु थिया आहिनि, हुन दावत कई, सभिनी खे मानी खारायई, पाणी पियारियई, त हाणे सभु मुतवजे थी, बुत विच में रखियो आहे। हाणे चई सभु गॾु थियो, ॾिसो मुंहिंजो बुत कहिड़ी शाहिदी थो ॾिए। जेॾीमहिल सब मुशरिक मुतवज्जो थी उन्हें बुत ॾे वेठा आहिनि, होॾो हू मुस्लमान जिन आयो आहे, जंहिं उन काफ़िर जिन जे कल ॻाल्हायो हुयो, उन जिन खे ईंदे ई उफट मारे छॾियईं। गुस्ताखे रसूल जो सिर कलम करे छॾियईं ऐं उहो मोमिन जिन बुत जे अंदर दाख़िल थी वियो। सुभान अल्लाह। ओ पुजारी त ख़ुशीअ में हुया त अॼु असांजी हिमायत थींदी, बुतनि जी हिमायत थींदी। जेॾीमहिल सारे दुश्मननि जी जमीयत गॾु थी आहे, उहो मुशरिक चवण लॻो, ए मुंहिंजा पुत, ॿुधायो मोहम्मद सचो आया, कूड़ थो हणे, ॿुधायो त बुत मबूद बरहक आहिनि या न। त बुत में जुम्बश थी, चुरपुर थी, बुत ॻाल्हाइण लॻो, फसीहो बलीग अरबी में बुत चवण लॻो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां शाहिदी थो ॾियां, मोहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल आहे, ही रब जो महबूब आहे, रब जो चूंडियल आहे। सुभान अल्लाह। बुत कूड़ा महबूद है, ये नफ़ो नुक़सान न ॾींदा आहिनि। मोहम्मद सच्चो आहे, मोहम्मद जो रब सच्चो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾीमहिल उन जिन बुत मंझां ॻाल्हायो आहे, ओॾीमहिल काफ़रनि जा मुंहं कारा थी विया, शिकिलियूं पिछड़ियूं थी वियूं, काटा हेठि झुकी पिया ऐं मुंहिंजे दिल पर नबी जो चेहरो ईअं बाक़ी पियो जे गुलाब जा गुल टिड़ी पवंदा। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में, हसीन चेहरो ये गुलन में गुलाब ना है, ओ जाने जाना जगने में तो जो जवाब ना। सुभान अल्लाह,
सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हुजूर अलैहिस्सलात व सलाम खुशी में फातिहाना अंदाज में आया। सुभान अल्लाह। काफरन जा मुंह झुकी विया, शिकलियूं बुछड़ियूं बूथ गंदा थी विया। सुभान अल्लाह। छो त बेअदबन खे सदाई ज़िल्लत ख़्वारी हूंदी। हाँ मुस्तफा जे आशिकन जा चेहरा बहकंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेके मदीने वाले साईं जा बेअदब, मुस्तफा जे असहाबन जा बेअदब, उन्हनि जा चेहरा, उन्हनि जा सीना हमेशा पिटबा रहंदा। ओ बेटा जेको नबी जे शान में बेअदबी करे, जेको नबी जे यारन के घट वध ॻाल्हाए, कॾहिं बि दुनिया में इज्जत न ॾिसंदो, कॾहिं बि आख़िरत में कामयाबी न ॾिसंदो। सुभान अल्लाह। नशे खोर मवाली छाते मगज़ जो ख़राब थई, साहबन के गारियूं नींदे त कहिड़ो सवाब थई। नशे खोर गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई। साहबन के गारियूं नींदे त कहिड़ो सवाब थई। नशे खोर मवाली छाते मगज़ जो ख़राब थई, सहाबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब। नबी करीम जे सोरन सां जॾहिं नाहकुनियत मटी थई, जुमो जमायत नसीब नाहे, पाड़ रसूल पटी थई। नबी साईं जे सोरन सां जॾहिं नाहकुनियत मटी थई, जुमो जमायत नसीब नाहे, पाड़ रसूल पटी थई। जंगुन में ॾिठियूं थियूं पवनई, ॼण वरतो जुलाब थई। साहबन खे गारियूं नींदे त कहिड़ो सवाब थई। मवाली छाते भंग पलीत जा प्याला पी पो असील बणबो आई। घणो करे घरवारीअ खे तूं जी जल सॾींदो आहे। सुभान अल्लाह। भंग पलीत जा प्याला पी पो असील थींदो आई। घणो करे घरवारीअ खे तूं अमट सॾींदो आई। शरीयत खे गाफ़िल कंदो तोखे ई शराब ॾेई। साहबन खे गारियूं नींदे त कहिड़ो सवाब थई। साहबन खे गारियूं नींदे कहिड़ो सवाब थई। साहबन खे गारियूं नींदे त कहिड़ो सवाब थई। यार जे यारन साण सड़ी थो क़यामत ताईं सरने। लिखो मोहम्मद रंज कयो अथई रोज़ वेठो तूं रड़ंदे। हशर खां अॻे ई थींदो हिसाब ई किताब अथई। हशर खां अॻे ई थींदो हिसाब ई किताब अथई। साहबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब अथई। साहबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो। मिठा तनकीद नथो कयां, हक़ जी ॻाल्हि थो ॿुधायां। मुंहिंजे दिलबर नबी जे असहाबन खे जंहिं घट वधि ॻाल्हायो, मदीने वारे साईं फरमायो उनखे जन्नत जी ख़ुशबू बि नसीब न थी सघंदी। ओ मिठा जन तोखे ॿुधायो आहे, ग़लति ॿुधायो आहे, कूड़ू चुरतू रिवायतूं ॿुधायो, तोखे साहबनि सां दिलि में नफ़रत विधी अथनि। अचु मां क़ुरान थो खणी तोखे ॿुधायां।
तोखे यकीन न अचे मैं कुरान मथे ते खणी ॿुधायो आहे भला जेकॾहिं तूं चङी त कुरान हदीस मां हज़ारे दलील ॾियाए त मुस्तफा सचो मुस्तफा जा यार भी सच्चा असहाब भी सच्चा ओ मिठा जेके अज भी दिल पर नबी सा मज़ार में गॾु अबू बकर उमर सुता पिया ओ मिठा जन उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो मदीने वारे साईं फरमायो त जंहिं मुंहिंजे असहाबनि खे गार ॾिनी जन्नत जी सुरहान न सघंदो दोज़ख हुन जी जाइ हूंदी ओ मिठा ये बदअकीदगियूं छॾे अॼु सुहिणो अकीदो सुन्नत जमायत वारो रख सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका काफीहिन्न कासिरातु तर्फ लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान वबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुभान अल्लाह केड़ा केड़ा थकजी पिया सची सची ॿुधायो हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये न जो हितों तो वरी फजूरी को न पढ़ो नमाज न छॾिजो नमाज न छॾिजो लम यतमिसहुन्न जन के जिन्नन ऐं इंसाननि उन्हनि जी कुआरप खे ख़त्म न कयो आहे उहे पाकीज़ कुआरियूं बेटे वारा तुंहिंजे वनवाह में वेठियूं आहिनि हितों वारी ज़ाल न जॾहिं मुड़स खे घटि वधि ॻाल्हाईंदी आहे आहिनि न खटर सुभान अल्लाह हितों वारी ज़ाल जॾहिं मुड़स खे घटि वधि ॻाल्हाईंदी आहे त उहो जन्नत वारी कुंवार हूर जेका आहे उहा पारा तो ॾींदसि कातलक अल्लाह ताला वहुव दखीलुन इंदक ओ अल्लाह शल चट करई मुझे परदेसी मुड़स मुसाफिर के तंग न कर सुभान अल्लाह मुझे मुड़स के तंग न कर सुभान तो वटि चंद ॾींहं महिमान मूं वटि ईंदो पोइ ॾिसजांइ त कीअं थी इज़तूं कयां वॾा पोइ बीठा हाणे हेॾे थोरो मूड़े ध्यानु कजो हिकिड़े माण्हू जी शादी जा ॾींहं ॿधिजी विया कुंवार खे मेहंदी बि लॻी वई कुंवार वना में वेठी आहे वञी फुर कई घोट वञी फुर कई घोट वञी फुर कई पकड़िजी पियो ऐं वञी जेल में वेंदो सेंट्रल जेल हैदराबाद और नारा जेल में सियाणो चइबो या बेवकूफ़ चइबो हा अरे नादान हो कुंवार तुंहिंजी वनवाह में वेठी आहे तूं वञी धाड़ो आयो हेड़ो कमु वञी कई तूं वञी नारा जेल पहुती ओ मिठा रब त तुंहिंजे लाइ जन्नत में 70 हूरूं तुंहिंजे वनाह में विहारे छॾियूं आहिनि ऐं तूं वरी असहाबनि खे गारियूं ॾेई हली वञे जहन्नम ॾे तूं वरी गुनाह करी चोरियूं करी फुरूं करी ज़िनाऊं करी शराब पी हलियो वञी जहन्नम जी भड़कंदड़ बाहि में तुझी सियाणप चइबी आहे बेवकूफ़ी ओ मिठा पोइ रुकजी वञ गुनाहनि खां बुराइनि खां रुकजी वञ ख़ुदा जो ख़ौफ़ रख बेहयायुनि खां पाण खे बंदि कर नेकी जे रस्ते ते हल चो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह रब तो फरमाए उहे हूरूं तव्हांजे वनवाह में वेठियूं आहिनि जो लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान जिन इंसान उन्हनि जे क़रीब भी न आया आहिनि ये तव्हांजे इंतज़ार में वेठियूं आहिनि
सुभान अल्लाह। कअन्न हुन्नल याकूत वल मरजान, वे एड़ियूं सोन एड़ियूं हसीनो जमील आहिन। मौलवी साहब तकरीर कई, हेड़ियूं होरियूं सोनियूं, हेड़ियूं होरियूं हसीन जमील। हमरा पे बुद्धे बुद्धि बुद्धि चई मौलवी साहब पीछे मेडी बान खो के वेसी, और घर वाले जो नालो बान खो मेरी बान खो के वेसी। चई ये इया भी मिलसी ते को ये वलो हो कनु सोहणी होसी, कि मेरी बान खो कनु भी सोहणी होसी। वो बेचारी कोचड़ी हुजे शादी कि पीछे तारीफ क्यों बेटा मस्जिद में झट मारे नहीं। सुभान अल्लाह। मेरी बान को भी सोहणी होसी उना को। हाणे जब तक इहा ख़बर कोन्हे त को बान को बि इन खां वधीक हसीन ऐं जमील सूरत में थी पोइ जन्नत में वेंदी। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वेठा हुजनि, हिकिड़ी कुराड़ी औरत आई, या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो साईं मां जन्नत में वेंदसि। हबीबन फरमाया त कुराड़ा जन्नत में कोन वेंदा। अचे माई बरोट कया वठी रुनी, अल्लाह जो नबी चए तो जन्नत में कोन वेंदा। माई ज़ार ज़ार रोए वेठी, तेजी ॿाहिरों हज़रत बिलाल आयो। अमां छो थी रोई कि अञा न रोआ बिलाल, हुजूर जन फरमाया कुराड़ा जन्नत में कोन वेंदा। हज़रत बिलाल आयो, चई तो माई तो ॻाल्हि समझी न हूंदी, हुजूर जन जी ॻाल्हि तूं न मूं पाण समझी आहे। साईं जन फरमाया कुराड़ा बेइज्जत में कोन वेंदा। हज़रत बिलाल आयो, साईं माई रोए थी वेठी, तव्हां हुनखे चयो आहे त कुराड़ा जन्नत में कोन वेंदा। हबीबन फरमाया त बिलाल कारा भी जन्नत में कोन वेंदा। अचे बिलाल भी रोअण शुरू कयो, माई होॾे वेठी रोए, बिलाल हेॾे वेठो रोए। हबीबन सॼो वञी, छो था रो? चइसि अञा न रो। साईं फरमायो त ॿुधो, कुराड़ा जवान थी पोइ जन्नत में वेंदा, कारा गोरा चिट्टा सोना थी पोइ जन्नत में वेंदा। सुभान अल्लाह। बेश्त में को भी कुरारो न हूंदो, को कारो न हूंदो, को कोठो न हूंदो। हर इंसान 18 सालन जो गफूर जवान मुछुन जी सावल सां हूंदो। सुभान अल्लाह। न कपड़ा मेरा थींदा, न हुस्न जवानी खत्म थींदी, न थुक न सिंग न लेस, न बुखार न तप न तो, न पेशाब न हवा जो ख़ारिज थियण। जन्नत जा ताम खाई ओगराई ॾींदा, मुश्क खां वधीक खुशबू ईंदी खाधो हज़म। सुभान अल्लाह। न उन्हनि जी कॾहिं जवानी घटिबी, न उन्हनि खे पीरी ईंदी, न उन्हनि जे हुस्न में कमी ईंदी। वरी जुमे जुमे जे ॾींहं ते हुस्न जी बाज़ार लॻंदी। सुभान अल्लाह। जुमे जी नमाज़ पढ़बी आहे न जे टाइम ते, उन टाइम ते बाज़ार लॻंदी। हेॾो बि कतारूं दुकाननि जूं, हेॾो बि दुकाननि जूं कतारूं। ये दुकान हिन मेहर जे वापारियुनि वारा न सम्झो, जो अॼु कपिड़े जो वाल 20 रुपया त सुभाणे वरी साॻो वाल 35 रुपया। अरे हे 15 रुपया रात में चढ़ी आहे। इहे दुकान न हूंदा। उहे कहिड़ा दुकान हूंदा? हसीन जमील तस्वीरूं रखियूं हूंदियूं,